मुफ्ती साहब कहिड़े वण जो ॾंदण हणणु सही आहे? शरीयत में ॾंद साफ़ करण जे लाइ मिसवाक करणु सुन्नत आहे, जंहिंजी मोटाई आंगुर जे बराबरि हुजे, जंहिंजी लंबाई गिराठ जे बराबरि हुजे, गिराठ जे मुताबिक़ हुजे। ऐं ज़ैतून जो हुजे ॾंदणो, निम जो हुजे, या को बि अहिड़ो वण हुजे जंहिं वण में ॾंद साफ़ करण जी सलाहियत मौजूदु आहे, उन वण जे लाम सां ॾंदण ठाहिणु ऐं उहो इस्तेमालु करणु इहो जाइज़ आहे ऐं उन सां सुन्नत बि अदा थी वेंदी। मुफ्ती साहब, जंहिंजे मथां गुस्ल फ़र्ज़ हुजे ऐं उहो सिर्फ़ु वुज़ू करे, छा वुज़ू करणु काफ़ी आहे? जंहिंजे मथां गुस्ल फ़र्ज़ आहे त ज़ाहिरा उनखे गुस्ल करणो पवंदो, सिर्फ़ु वुज़ू करण सां उहो पाक न थींदो, छो त जनाबत जी हालत जेकी आहे इहा वॾी नापाकी आहे। ऐं जंहिं शख़्स जे मथां सिर्फ़ु वुज़ू फ़र्ज़ आहे, वुज़ू टुटी वियो आहे ऐं उन गुस्ल कयो आहे, त गुस्ल करण सां उनजो गुस्ल बि थी वेंदो ऐं वुज़ू बि थी वेंदो, छो त जॾहिं वॾी नापाकी ख़तम थी वई, वॾी तहारत हासिल कई वे, त नंढी तहारत ऑटोमेटिक उन में शामिल थी वेंदी। अलहदा पाणी ज़ाया करण जी ज़रूरत न आहे, पर गुस्ल फ़र्ज़ हुजण जी सूरत में सिर्फ़ु वुज़ू सां कमु न हलंदो, गुस्ल करणो पवंदो।